नशरफरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे ज़ाहिद हुसैन खोखर। नशरफरोज़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 58हों यौम तासीस बड़े जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। तक़रीब में पार्टी जे ज़िले सदर हाजी सुहेल अख्तर अब्बासी, MPAs मुमताज़ अली चांडियो, सैयद हसन अली शाह, सैयद सरफराज अली शाह, वकील अगवान अब्दुल सत्तार लहरानी, म्यूनसिपल चेयरमैन डॉक्टर काशिफ, मुख़्तलिफ़ टाउन ऐं UC चेयरमैन, काउंसलर्स, कारकुननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जूं कारकुन भी वॾी तादाद में मौजूद हुयूं। उन मौक़े ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाइव ख़िताब वॾे स्क्रीन ते ॾेखारियो वियो, जंहिंखे शिरकत कंदड़ वॾी दिलचस्पी सां ॾिठो। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पीपल्स पार्टी हमेशह अवामी सियासत कई आहे। पार्टी जी बुनियाद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वॾी विधी, जेका अॼु बि अवाम जी दिलनि में ज़िंदा आहे। पीपल्स पार्टी माज़ी वांगुरु मुस्तक़बिल में भी अवाम जे हक़नि लाइ जदोजहद जारी रखंदी। तक़रीब पुरजोश माहौल में ख़ैर सगाली नारा लॻाईंदे ख़त्म थी।